अस्सलाम वालेकुम नादरीन, मां अली रज़ा तव्हां ॾिसी रहिया महबूब न्यूज़ नेटवर्क। नादरीन, ईद वेझो ईंदे ई लोड शेडिंग जे आज़ार सबबि दर्जी सख़्तु परेशान आहिनि। असांजे नुमाइंदे मोहम्मद अली रिन सां वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। भला ईद जे लाइ तव्हां वटि कुल केतिरो कमु अची वेंदो आहे, केतिरा कपिड़ा कढी वेंदा आहियो? इहो कारीगरनि जे मथां आहे कि जेतिरा वधीक कारीगर हूंदा ओतिरो वधीक असीं कमु कढी सघूं था। अगरि असांजा 2 कारीगर आहिनि त असां 200-300 वॻा कढी सघूं था। अगरि असांजा 4-5 कारीगर आहिनि त 400-500 वॻा कढी सघूं था। केसि ताईं तव्हांजी कपिड़नि वठण जी बुकिंग अञा आहे या पूरी क्लोज़ करे छॾी तव्हां? असां त हेसि ताईं हींअर क्लोज़ करे छॾी आहे बुकिंग, छो जो असां ॾिसंदा आहियूं की माना जेतिरो असांखां ठही सघे असां ओतिरो ठाहींदासीं, उन खां अनलिमिटेड असीं नथा वठी सघूं। इहो आहे सिलाई। असीं ॿिए हंधि इलाही महांगी पई हले, 900, 1000, 1200, 1500, 2500 एसि ताईं बि हले पई, पर असां 800 वारी लिमिट वारी सिलाई रखी आहे जेका माना हर माण्हू अफोर्ड करे सघे थो। तव्हां सम्झो था जंहिं एरिया में तव्हां वेठा आहियो हिते 800 रुपया माण्हू ख़ुशी सां ॾियनि था? के ॾियनि था, के कोन था ॾियनि। बसि इहो आहे की इलाही जेको आहे न ॾेई छॾंदा आहिनि ख़ुशी सां 800 के भाई मुनासिबु वठे पियो। भला जेतिरो तव्हां कमु वरितो आहे, तव्हां सम्झो था जेको लोड शेडिंग जो हशर आहे इन में तव्हां कमु पूरो करे सघंदव? इन में माना पको हू कोन हूंदो आहे, पर असां 2-3 ॾींहं पहिरीं जो हिसाबु रखंदा आहियूं। उनखां अलावा जो कमु असां एक्स्ट्रा कोन वठंदा आहियूं। केतिरो तंग कयो आहे तव्हांखे लोड शेडिंग? लोड शेडिंग इहो आहे की पहिरीं हुकूमतनि में कुझु बहितर हुयूं, हिन हुकूमत में कुझु घणी लोड शेडिंग आहे। साल जा 11 महीना तव्हां सफ़ा वांदा वेठा हूंदा आहियो। हिकिड़ो महीनो जेको ईद जो अचे थो उहो बि ख़ासि तौर ते मिठी ईद जो, बकरा ईद ते बि माण्हू घणे क़दुरु पहिरीं सिबियल पाईंदा आहिनि या घटि खां घटि सिबाईंदा आहिनि। पोइ उन में छा रेशो रहे थो तव्हां वटि कपिड़नि जो? बसि इहो आहे की हिन महीने में असांखे बसि इहो हूंदो आहे की मौलवी साहबनि लाइ ऐं जेको आहे दर्ज़ियुनि लाइ इहो सेम हूंदो आहे की उहा जेतिरो कमाए सघो था कमाए सघो। उनखां अलावा 12 महीना असां 11 महीना वेठा ई हूंदा आहियूं। शुक्र आहे अलाह जो, इहो गुज़र सफ़र माना थी थो वञे ऐं बहितर थो थी वञे। माना इहो आहे की असां महिनत करूं था, अलाह साईं सिलो ॾिए थो। दर्ज़ियुनि जी जेका ज़िंदगी आहे उन में छा फ़र्क़ु आयो आहे? फ़र्क़ु आयो आहे माना ही लोड शेडिंग जे करे इलाही जेको आहे न बदहाल थी वई आहे, इलाही बेरोज़गारी थी वई आहे। असां कमु सही नथा करे सघूं ऐं इन खां अलावा जेको आहे जेको थोरो घणो कमाए त उहो बि असां महांगाई जे करे ॾुखिया लॻा पिया आहियूं। अॼुकल्ह महांगाई एतिरी थी वई आहे की माण्हू जेको आहे सॼे साल में ई जेको आहे न पंहिंजा कपिड़ा ठाराइनि था, बसि ईद वारा ते था ठाराइनि। न त जेको आहे पहिरीं हुकूमत हुयूं उन्हनि खां माना हिन हुकूमत जेको आहे न महांगाई इलाही करे छॾी आहे, तंहिंजे करे जेको आहे माण्हू साल में ई था ठाराइनि कपिड़ा। तव्हां पंहिंजे बच्चनि जी ईद जी तयारी छा कई आहे, पंहिंजी तयारी छा कई अथव? अञा ताईं असां कुझु बि कोन कई आहे। असां सिर्फ़ु जेको आहे न कमु ठाहिण में ई लॻा पिया आहियूं की जेतिरो वधि में वधि असीं कमाए सघूं ओतिरो कमाए सघूं। उनखां पोइ एंड में असीं पंहिंजे बच्चनि जी तयारी कंदासीं। नौजवान अॼुकल्ह अचनि था नित नए डिज़ाइननि सां गॾु पंहिंजा ख़्वाहिशूं खणी ईंदा आहिनि त असांखे हिन डिज़ाइन जा कपिड़ा ठाहिजो। पोइ तव्हां कहिड़ा कहिड़ा डिज़ाइन ठाहे सघंदा आहियो या छा सजेस्ट कंदा आहियो पंहिंजे ग्राहकनि खे? असां अगरि उहे कैटलॉग खणी था अचनि, कैटलॉग डिज़ाइन खणी था अचनि, उहे अगरि नेट था सर्च करनि त उहे जेका बि खणी ईंदा आहिनि असां उन्हनि खे उन्हनि जी फरमाइश ते लाहींदा आहियूं, जेको बि डिज़ाइन खणी ईंदा आहिनि। अॼुकल्ह हू आम रिवाजी कहिड़ो डिज़ाइन हले पियो छोकिरनि में? घणो करे त अॼुकल्ह जेको आहे न शेरवानी कॉलर ऐं जेको आहे न कुर्तो स्टाइल हले पियो। घेरदार शलवार बि हलनि थियूं ऐं जेको आहे पर इहो कस्टमर जे मथां पंहिंजे मथां डिपेंड करे थो की हू छा थो चाहे। हू जेका फरमाइश कंदो असांखे त उहो ई ठाहिणी आहे। साल में 12 महीना थियनि था, तव्हांजो जेको कम जो जेको रफ़्तार हूंदी आहे उन में तेज़ाई जेका ईंदी आहे या उन में जेका बहारी ईंदी आहे उहा कहिड़नि महीननि में ऐं केतिरो टाइम हुजे थी उहा? साईं उहा तक़रीबन ईंदी आहे जेको आहे सो हिन में उर्स महीने में शादियुनि जो हूंदो आहे टाइम, उन में कमु हूंदो आहे। उन खां पोइ वरी ईद ईंदी आहे, ईद में कमु हूंदो आहे। बाक़ी हूअं जेको आहे सो नॉर्मल ई हूंदो आहे कमु। नॉर्मल सिलाई हूंदी आहे जेकी ॾींदा आहिनि तक़रीबन 500 ॾींदा आहिनि, 550, 600 इहा ॾींदा आहिनि। ख़ासि तौर ते शादियुनि वारनि ॾींहंनि में या ईद जा जेके सभागा ॾींहं चवंदा था, सगोरा ॾींहं चवंदा, उन में तव्हांजी सिलाई छा हूंदी आहे? साईं उन में हूंदी आहे 700 सिलाई वठंदा आहियूं, पर केरु हूंदा आहिनि ॾींदा आहिनि, न त बाक़ी 600 ई ॾींदा आहिनि। आम ॾींहंनि में 500 ॾींदा आहिनि। बसि हाणे छा कयूं, बसि जेको हले पियो सिस्टम हलायूं पिया। जेको आहे सो गुरबत वधी वई आहे ऐं जेको आहे सो लॉकडाउन सिस्टम थोरो हेॾां होॾां करे छॾियो आहे। बसि पिया हलायूं जान खे। ॾाढी महांगाई थी वई आहे, इहो सिलाई वधनि कोन थियूं, महांगाई वञनि थियूं वधंदियूं। अॼुकल्ह जो नौजवान आहे उहो छा घुर करे थो, कहिड़े क़िस्म जा कपिड़ा पाइणु चाहींदो आहे? तक़रीबन इहे फिटिंग चवंदा आहिनि, फिटिंग हुजे, कमीसूं वॾियूं हुजनि ऐं जेको आहे सो काफ़ी डिज़ाइन पाईंदा। शेरवानी हलंदी आहे, साइड गला ही हू, बसि इहे ई पाईंदा आहिनि। महिनत कंदा आहियूं सॼो ॾींहुं, पर सिलाई बि न ॾींदा आहिनि, उहा ई साॻी सिलाई ॾींदा आहिनि। महिनत बि कंदा आहियूं। पाण मुस्लमान ईदुनि खे सेलिब्रेट करियूं था
केतिरो कपिड़ो अचो वञे सभनि लाइ, घणा जोड़ा अचो वञनि था कुल? थी वेंदा आहिनि 700-800 वॻा अची वेंदा आहिनि रमज़ान में। हा 700-800 अची वेंदा आहिनि रमज़ान में कपिड़ा। हा कमकार हाणे सही थो हले, सीज़न आहे रमज़ान जी सीज़न आहे, कमकार सही थो हले। हिन में छा आहे न, ग़रीब गुरबो मज़दूर हर माण्हू कपिड़ो वठे थो, इन करे कमकार हिन में टाइम भई हूअं वग़ैरह आम ॾींहंनि में अमीर माण्हू आहे शादियुनि वग़ैरह लाइ हिननि लाइ वग़ैरह उनजो प्रोग्राम थोरा घणा थियनि था, उन करे थिए थो प्रोग्राम, न त ग़रीब माण्हू त वठे कोन थो आम ॾींहंनि में कपिड़ा। छा सिलाई पिया वठो अॼुकल्ह? सिलाई हींअर 700-800 रुपया आम हले थी, पर शुक्र आहे अलाह जी महिरबानी आहे, गुज़ारो थी थो वञे। अॼुकल्ह महांगाई जाम आहे, इन करे हिते आहे थो ग़रीबी इलाइक़ो आहे, इन हिसाब सां थोरो घणो इंसानु लहराए थो। 700-800 महांगा आहिनि ग़रीब माण्हू लाइ। नौजवाननि जी छा पसंदि हूंदी आहे, छा कहिड़े क़िस्म जा कपिड़ा सिबाइनि था? बसि नौजवान अॼुकल्ह शलवार घेर वारी फिटिंग जे हिसाब सां, ऐं वरी जेके वॾी उमिरि वारा आहिनि उहे थोरा खुलियल कपिड़ा उहे ओड़े हिसाब सां था पाइनि। अॼुकल्ह वरी नौजवान आहिनि, नओं मुस्तक़बिल आहे, हिननि जो वरी नओं फैशन आहे। हिते डिज़ाइन हले घटि थी, वरी थोरो घणो केरु चवंदा त ठाहे ॾींदा आहियूं। ग़रीब माण्हू ईद कीअं करे? बसि उहो अलाही बहितर ॼाणे, उहो अलाही वधीक मददगार आहे। हिकिड़ो दर्ज़ी जेको सॼे ज़माने खे तन ते कपिड़ो उठाए थो, कपिड़ा सिबी ॾिए थो, पंहिंजी छा तयारी कंदो आहे ईद लाइ? पंहिंजी तयारी बि कंदो आहे, जेको उनजे वस में आर हूंदो आहे, बचनि लाइ पंहिंजे भाइरनि लाइ सभिनि लाइ कपिड़ा लटा वठिणो आहे लाज़मी, छो जो ईद ते ई 2 रुपया मिलनि था हर कंहिंजे हिसाब सां, त इहो वठी थो सघे, कुझु न कुझु करे थो सघे। केतिरो टाइम वठंदो आहे जोड़ो सिबण में? जी कलाक खनि खाई वेंदो आहे, कलाक सवा कलाक। कलाक में हिकिड़ो जोड़ो? जी जी सिबंदा बि आहियूं, डिज़ाइन बि ठाहींदा आहियूं। डिज़ाइनूं इलाही सारी आहिनि जेके नेट तां अचनि थियूं, सोची खे पसंदि थी अचे उहे देरी कोन था कनि, बसि पोइ फ़ोटू खणी था अचनि, चवंदा उस्ताद असांखे हीअ डिज़ाइन ठाहे ॾियो, पोइ बसि ठाहिणी थी पए। ॾींहं में तव्हां घणा जोड़ा कढियो वठो पूरा जोड़ा? ॾींहं में लाइट जो मसइलो लॻो पियो आहे, सो इन हिसाब सां कमुकारु थिए कोन पियो, बसि इहे ई कढूं था, 3 जोड़ा 4 जोड़ा, छिके में छिके 5 जोड़ा, बसि इहे ई कमु निकिरे पियो। सॼो दारो मदार आहे लाइट ते, लाइट आहे कोन। ईद मथे ते आहे, पंहिंजी तयारी छा कई अथव? पंहिंजी तयारी कोन्हे, फ़िलहालु हुनजी गुरबत लॻी पई आहे, ग़रीबी हाल आहे, सो उन हिसाब सां पंहिंजो घर संभाली पिया आहियूं। पंहिंजे लाइ छा सोचें, पहिरीं बचनि लाइ सोचींदासीं, पोइ पंहिंजे लाइ न। घणी ॾियारी मिली वञे तव्हांखे? ॾियारी तक़रीबन 500-600 रुपया ठही थी वञे, 700 रुपया। तव्हां कहिड़ो कमु था कयो? आउं फ्यूज़िंग पियो कयां। इहो फ्यूज़िंग छा थींदो आहे ॿुधायो असांखे? सर ही ख़र्चो थींदो आहे, जेकी बुकरम वठी अचणी पवंदी आहे शहर मां, उनजो ख़र्चो कटे वरी उनखे चिपकाइणो पवंदो आहे। कॉलर थी वई, पटी थी वई, चाक पटी थी वई, बटन टैग थी वई। भला हीउ जेको तव्हां बुकरम जी ॻाल्हि करियो पिया, हिन बुकरम जो कहिड़ो कमु हूंदो आहे, इहो छो ज़रूरी हूंदो आहे कपिड़नि में? इहो ज़रूरी इन जे लाइ आहे त जेको आहे कॉलर कड़क थी बीहंदो आहे, सुहिणो थी वेंदो आहे, पटी सुहिणी थी बीहे, कॉलर माना चाक पटी हेॾां होॾां वग़ैरह हिन में ज़बरदस्त माना लॻे थो। जोड़ो शेरवानी केरु ठाराए थो त शेरवानी बि सुहिणी थी लॻे। ऐं हूअं जे अगरि बग़ैर कॉलर जी आहे, तव्हां खसी गला ॾिसो था अॼुकल्ह, इहे बग़ैर कॉलर जे था ठहनि, उन्हनि में कॉलर वालर में माना बुकरम इस्तेमालु न थींदो आहे, का बि शइ अहिड़ी इस्तेमालु नथी थिए उनमें। आउं मुकमल जोड़ो ठाहींदो आहियां, सम्झो हींअर मुंहिंजो ख़र्चो आहे, हीउ मूंखे ई चिपकाइणो आहे, मूंखे जोड़ो ठाहिणो आहे, त हीउ सॼो माना जेको मूंखे ॾियारी मिलंदी उन में हिकिड़े जोड़े में हर शइ करणी पवंदी आहे, फ्यूज़िंग बि करणी पवंदी आहे, वरी वेहणो पवंदो आहे, रील वठी अचिणो पवंदो आहे, वरी जोड़ो ठाहींदा, वरी हिन में लाइट हेॾां होॾां थी वञे, वरी माण्हू वेहो रहे। ॿ दफ़ा तव्हां ख़र्चो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, ख़र्चो छा आहे? ख़र्चो इहो आहे त असांजी बुकरम आहे, इहो घणो यादि आहे असांखे, छो जो घणो हिनखे यादि कंदा आहियूं असां। इहो चिपकियल हूंदो त असांजी कमीज़ ठही थी सघे, इहो न हूंदो त असांजी कमीज़ के कम जी न आहे। केतिरी महिनत कंदा आहियो हिकिड़े जोड़े ते तव्हां? महिनत त असां त दिलि लॻाए कंदा आहियूं, असां एतिरो चवंदा आहियूं त माना वधि खां वधि असांजो ग्राहक असां मां ख़ुशि थी वञे, ऐं सुहिणी जोड़ो ऐं ज़बरदस्त जोड़ो हुनखे लॻे, हुन जी बेहक भली हुजे जोड़े जी। ऐं घणो दारो मदार असांजे उस्ताद ते थो वञे, कटिंग छो जो हुन जी कटिंग ज़बरदस्त थियल हूंदी त जोड़ो ज़बरदस्त ठही थो सघे। तव्हां कहिड़ो कमु पिया करियो? मां काज पियो कयां, बसि इहे ई 500-600 ख़मीस माना ईंदी आहे, निकिरंदी आहे। फ़ी कमीज़ घणो वठो? 15 रुपया। तव्हां पंहिंजी ईद जी तयारी कहिड़ी कई आहे? ईद जी तयारी बसि इहे ई लटा ईद जहिड़ा वठंदासीं, नमाज़ पढ़ंदासीं। हीअं जो लॉकडाउन जो सिलसिलो आहे, लॉकडाउन लॻी पियो आहे, दुकान बंदि, रोज़गार बंदि, पुलिस जंहिं तंहिं खे तंग पई करे।